अस्सलाम वालेकुम खाधू खुशी तबियत सही तुंहिंजो नज़र कोन पियो अची गुम लॻो पियो आहे यार लाला तुंहिंजी महिरबानी जो असांजे ॻोठ आए ऐं मुंहिंजो हाल अची पुछे मूं त सम्झो हो त लालो असांजे ॻोठ ॾे वरंदो ई कोन यार खाधू इहा वारी कहिड़ी ॻाल्हि पियो करी तूं यार लाला सिंधी पठाण जे विच में तकरार पियो हले हिक ॿिए जा वेरी दुश्मन थियो घुमनि मूं सम्झो त लाले इन करे कावड़ रखी हुजे या साइकिल पंचर थी पियो हुजे इन करे ॻोठ ॾे कोन वरियो यार खाधू इहा वारी कहिड़ी ॻाल्हि पियो करी तूं इहा त ॻाल्हि ग़लति आहे असीं सिंधी पठाण आहियूं तव्हांजो असांजो घर हिकिड़ो आहे बाक़ी जेके सिंधी हाणे अची सिंध में कारोबार कनि पिया उनखे सिंधियुनि जी कहिड़ी परवाह इज़त आजबे जी कहिड़ी परवाह पंहिंजो त पुराणो वास्तो आहे हू रुगो पंहिंजा खीसा भरण में पूरा आहिनि यार लाला चवी त सच थो भला हाणे इहो ॿुधाए हिते आयल ॿाहिरि मुल्क मां अफ़गानियुनि बंगालियुनि ऐं ॿियनि क़ौमनि जो छा कजे ओ यार छा वरी छा कजे ऐं चवां थो सुखी पवंदो हाणे हुनखे मुल्क रवानो कजे तुंहिंजो हिते को कमु कोन्हे उहो यार बाक़ी केरु अची हिते लासानी फ़साद फैलाइण जी कोशिशि कंदो त इहो ग़लति अमल आहे बाक़ी अचो सिंध में घुमो पहिरियों कराची घुमो थर घुमो करंजर घुमो जिते खपे उते घुमो पर ॻाल्हि जो मक़सदु आहे त तव्हां घुमी फिरी रवाना थियो यार लाला ॾिस हालत वरी असांखे चवंदा आहिनि त सिंधी फलाना सिंधी ढिमका पहिरीं त उनखे सोचणु खपे त ॿियनि जे सूबे या ॿियनि जे मुल्क में वञी उते बदमाशी करणु उनजो अंजाम बुरो आहे यार लाला कॾहिं असां पठान खे पंहिंजो दुश्मन कोन सम्झो आहे तॾहिं हू ॿारहाणियुनि में चाहे शहरनि में पंहिंजा होटल खोले वेठा आहिनि असांजा सिंधी वञो चाहियूं पी पी मुंहं सुकी विया आहिनि हो यारा इहा ॻाल्हि त सच आहे बस यार लाला अल्लाह ताला सभिनी खे साञा ॾे ऐं अहिड़े फसादी क़ौमनि खां सिंध खे बचाईंदो रहे खाधो ॿियो सभु सही आहे पर यारा तो मूंखां जेके कपिड़ा वरिता उनखे 4 महीना थी विया आहिनि मूंखे तो पैसा कोन ॾींदा आहिनि छो कॾहिं चवी थो कणिक में ॾींदी कॾहिं चवी थो कमर में ॾींदी हाणे ॾींदी या कोन ॾींदी यार लाला हाणे तोखे पैसा ओड़नि में ॾींदी